स्कूल में एक शागिर्द जी चोरी थी वई। मैडम सभिनी शागिर्दनि जा थेला नंबर वाइज चेक कंदी वई, पर एक यतीम शागिर्दियाणी पंहिंजो थेलो चेक कराइण खां इनकार कंदी रही। मैडम खे पक थी वई त चोरी हुन कई आहे। शागिर्दाणी ज़ोर ज़ोर सां रोंदी रही, हथ ॿधी चवंदी रही, मुंहिंजो थेलो चेक न कयो। एतिरे में हेड मास्टरियाणी बि अची वई। शागिर्दियाणीअ खे ॿई कमरे में वठी विया। थेलो चेक कयूंसि त थेले मां अमीरनि जे ॿार जा अधु खाधल समोसा, मानीअ जा टुकर, सैंडविच निकिता। हेड मास्टरियाणी हीउ हाल ॾिसी पुछियसि त हीउ छा आहे? यतीम शागिर्दियाणी चवणु लॻी, मां रोज़ ईअं खाईंदी आहियां। असांजे घर में खाइण लाइ कुझु बि कोन्हे ऐं कमाइण वारो बि केरु कोन्हे, तॾहिं मां उछलायल खाधो मेड़े पाण बि खाईंदी आहियां ऐं घर बि खणी वेंदी आहियां। वरी बि चवंदी रही, मुंहिंजा ऐब ज़ाहिर न कजो, मतां मुंहिंजे क्लास फेलोज़ खे ख़बर पइजी वञे। अहिड़ी दर्द भरी कहाणी ॿुधी हेड मास्टरियाणी रोई ॾिनो। असांजी सिंध जा अहिड़ा हालात आहिनि। अमीरनि जा ॿार पंहिंजा बॉक्स भरे ईंदा आहिनि। ग़रीबनि जा ॿार रिसेस जो अधु कलाक अंदरि क्लास रूम में वेही का न का रांदि करे वक़्तु गुज़ारींदा आहिनि। थी सघे थो के ॿार ईअं बि कंदा हुजनि जीअं हिन यतीम शागिर्दियाणी कयो। कॾहिं पंहिंजे ॿारनि जे टिफ़िन बॉक्स में हिकु ॿ माननि खे इज़ाफ़ी विझी छॾींदा कयो ऐं उहो सम्झाईंदा कयो त दोस्तनि सां गॾिजी खाइणु, ख़ासि करे उन्हनि ग़रीब दोस्तनि सां, अहिड़ी रीति ॿारनि में नेकीअ जूं आदतूं जनमु वठंदियूं।